झिरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई कब्जा माफिया खिलाफ झिरक लग ओंगर बाई खान वट धरणो रोड ब्लॉक। धरने में मौजूद जिले काउंसिल मेंबर हाजी माशूक शफी बबर, जिले काउंसिल मेंबर झिरक गुलाम नबी बबर, चेयरमैन यूसी टंडो हाफिज शाह अख्तर दिल, पीपी यूसी झिरक सदर गुलाम नबी बबर ऐं यूसी ओंगर यूसी टंडो हाफिज शाह सूफी शोरो यूसी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। धरणे में मौजूद माण्हुनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़मीननि ते धारिया माण्हू अची क़ाबिज़ थिया आहिनि। उन्हनि में एसयूपी जो कारकुन खुदाबख्श ते वो जंहिं हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। पूरे इलाके में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। उन्हनि एसपी ठटो डीएसपी झिरक डीसीओ ठटो खां मुतालबो कंदे चयो त असांजी ज़मीननि तां कब्ज़ा फौरन खाली कराया वञनि। असांजो इलाइक़ो अमन पसंद आहे, उन में अहिड़ियूं हरकतूं जे करे असांजे इलाइक़े जो अमन ख़राब न कयो वञे। हिननि जी तौर ॾींदे चयो त अगरि कब्ज़ा ख़त्म न कराया विया त असां प्रेस क्लब ठट्टा प्रेस क्लब हैदराबाद ते धरना हणी वेही रहंदासीं। जेकॾहिं सुपर हाईवे ब्लॉक करणो पियो कंदासीं। असां अमन पसंद आहियूं, अमन पसंद रहण ॾिनो वञे। अगरि कब्ज़ा ख़त्म न कया विया त वधीक नुक़सान जा ज़िम्मेवार हिते जी इंतज़ामिया हूंदी। धरणो 3 खां 4 कलाक जारी रहियो। उन खां पोइ डीएसपी कादिर बख्श ख़ासकेली एसएचओ जावेद जलवाणी जेकी धरणे में पहुची इलाइक़े जे माण्हुनि खे यकीन ॾियारियो त असां कब्ज़ो ख़ाली कराईंदासीं। उन यकीन ध्यानी कराइण खां पोइ रोड खोलियो वियो।